सीताराम 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 जय 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 सीताराम 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 सीताराम। जय संगत और संतन जी चरणन में शीश झुकाया आशीष उठाऊं था। प्रभु रूप साथ संगत रामायण में भगवान राम जो बिन हर कृपा मिले नहीं संता, जेका संगत आई है या प्रभु जा दूत बन जी आई है, तव्हांजो ही स्वागत है प्रभु प्यारन जो। प्रभु ही मोकलियो आहे, वरी प्रभु जो ही ॾिनल जेको बख़्शिश आहे वो संगत जॻह रखणो आहे। संगत सब साईं जो रूप आहे। संगत जो ईमान आहे। संत परमार्थ विभूतन, संतन जी विभूति परमार्थ आहे। परमार्थ जो प्रगट रूप आहे परोपकार। परमार्थ असांजो सिद्ध थींदो परोपकार सां। सच्चा साईं सतराम दास साहब, साईं कंवरराम साहब जा सतगुरुदेव चवंदा आबा व्यवहार शुद्धि ही परमार्थ सिद्धि है। परमार्थ व्यवहार के शुद्ध करण जे लाइ आहे। हे असां परमार्थ मार्ग में वेठा आहियूं। परमार्थ जो ही रस्तो मिलंदो तो हिन जीव जो कल्याण छा में आहे। हे जीव पंहिंजे प्रभु जे ॾिनल पहिरियों वक़्त, पोइ शरीर, हे असांजे अंतःकरण मन बुद्धि, हे वाणी, हे धन, हे पद असांजो सफल कीअं थिए, इहो हिन परमार्थी मार्ग में रस्तो मिले थो। जेके शास्त्रनि जूं चार कैटेगरियूं आहिनि, श्रवण, मनन, निध्यासन, साक्षात्कार, जेके असां ॿुधो आहे, प्रभु कृपा करे असां सभु व्यवहारिक पुरुष आहियूं, गृहस्थी आहियूं, पैसे जो हिसाब रखूं था। इहा ई असांजी समझदारी आहे। हिते वक़्तु कढी आया आहियूं, कहिड़ा कहिड़ा कार्य छॾे करे घटि में घटि उन संतनि जे वचननि खे सम्झण जी त कोशिशि कयूं। छो जो पढ़णु ऐं ॿुधणु सम्झण लाइ और सम्झणु करण लाइ। सम्झ में ॿ शयूं मिलदियूं आहिनि। जेको सत्संग में विवेक चइबो आहे, सत्य छा आहे, असत्य छा आहे, कंहिंजो त्याग करणो आहे, कंहिंखे ग्रहण करणो आहे। इन ॿिन्ही लक्षण ते ई सॼा आहे वेद, पुराण, शास्त्र, पुराण कथाऊं। केरु असत्य हलियो, असत्य ते हलियो, कंहिं पंहिंजो विनाश कयो। केरु सत्य ते हलियो, पंहिंजो विकास कयईं। राम केरु थियो, रावण केरु थियो,
हुन छा कयो, हुन छा कयो, हरणाक छा कयो, प्रहलाद छा कयो। राम संतन लिखियो जेके निंदित कर्म आहिनि उनखे निंदियो, जेके असांखे विकास कराईंदड़ आहिनि, प्रेरक प्रसंग आहिनि, उनजी प्रेरणा ॾियो, भरे चढ़ी करे ॾियो, जीवन जो कल्याण थिए। तो बाक़ी जेको अमल जो शब्द आहे उहो असांजे हथ में न आहे। राम जेके न सम्झण खां पोइ असांखे सुठो लॻे उन में बि प्रभु खां कृपा घुरूं, तॾहिं उहो थी सघंदो, न त चाहींदे बि थी न सघंदो। थियणु प्रभु जी कृपा खां सवाइ न थींदो। दुनिया में कोई बि बुरो आहे पंहिंजे लेखे न आहे, कोई बि भलो आहे पंहिंजे लेखे न आहे। तुलसीदास मानस मन में त जॾहिं हे जीव तोखां शुभ कर्म थिए तॾहिं मुंहिंजी कृपा सम्झो। जेकॾहिं इहे न सम्झे तो यादि रखूं उहा अहंकार पैदा कराईंदी। और जॾहिं तोखे अशुभ कर्म थिए सम्झ इहो माखो थियो आहे। अशुभ कर्म खे पाण ॾांहुं सम्झबो त जीव खे कॾहिं न कॾहिं शर्मसारी ईंदी, मां छा करे रहियो आहियां। अहंकारी खे शर्मसारी बि न ईंदी आहे। और सुठो कम में करण में अहंकार थियण जो ख़तरो पैदा आहे। खोटे कम करे कोई कोन चवंदो मां लोभी आहियां, ठॻो आहियां, चोर आहियां, झूठो आहियां। राम मां जहिड़ो बि आहियां माण्हू सुठो करे ॾिसनि, ऐं जेकॾहिं मां कुझु कयां बि त उनजे लाइ बल ॿुधी पूरी लॻाए थो उन खे सफ़ाई ॾियण जे लाइ। मां ॿिए खे ठॻियां पर अॻिलो पकड़े न, ॿिए सां कूड़ ॻाल्हायां अॻिलो पकड़े न। राम असांखे परमात्मा जेका बल ऐं ॿुधी ॾिनी आहे हिन स्वार्थ और परमार्थ खे सिद्ध करण जे लाइ, उहा इन जे लाइ त बल असांजो शेवा में लॻे। जीअं उन शेवा में सार्थक थींदो। राम और बुद्धि असां प्रभु जी सिफ़त में लॻायूं। वाह मुंहिंजा साईं, वाह मुंहिंजा साईं, वाह मुंहिंजा साईं। नानक सिफ़ती रजी आहे, सिफ़त में पइजी वियासीं न प्रभु जी में। इन जे करके हिन कीर्तन जो कलयुग में महात्म ॼाणायूं। रामायण में बि, साहबनि बि, बाणी बि। ओ हिकु अष्टपदो गुरु ग्रंथ साहिब में शब्द आहे जंहिंमें जेके बि धार्मिक साधनाऊं आहिनि उन सभी जो चए करके पिछाड़ी में चए हर कीरत साध संगत है, सिर कर्मन के कर्म, सर्वश्रेष्ठ कर्मन को श्रेष्ठ कर्म इहो आहे हरि जो जस करणो। गृहस्थी जे लाइ सवले में सवलो उपाउ, दिक़त ई कुझु कोन्हे। राम पर कहो नानक तस भयो प्रापत जिस पूर्व लिखे का लाना। तेरो सेवक यह रंग माता इन प्यार में रची वेंदो। रंग जाथे गुरु ग्रंथ साहिब में रंग शब्द अचे मीन्स प्रेम। तेरो सेवक यह रंग माता भयो कृपाल दीन दुख भंजन हर हर कीर्तन एह मन राता। हरि जे कीर्तन में मन रची वञे। राम असांजी बुद्धि सॼी नी प्रभु जे सिफ़त में वञे। उन सिफ़त में प्रभु जी में ॾिनी आहे। उन्हनि मूं त हे वेद ग्रंथ शास्त्र ठहिया बाबा, पाण पूरा थिया, प्रभु जी सिफ़त पूरी न थी। असां घणी सिफ़त प्रभु जी करणु शुरू कयूं था, घणो टाइम लॻे थो, घणो चई सघूं था। राम हो त मुंहिंजा प्यारा थींदो। न तो सुठो कमु सोन जा ज़ंजीर भॻवान जी गीता चए थी, खोटो कमु लोह जा ज़ंजीर। ॿई तोखे बंधन में वेंदा, ॿई जनम माण्हू पैदा कंदा। पर प्रभु खे अंदरि ध्याए करके तूं कंदे न प्रभु कराए थो। श्री राम संतनि जी थिवरी ॾिसो प्यारा मुंहिंजा, वॾा भागशाली आहियूं। तव्हां संगत जो दर्शन थियो आहे, प्रभु सभ में वेठो आहे। पर हिते संत कर ताप समान, संत असां जैसे मन खे फ़क़ीर न बणाईंदासीं, मन खे संत न बणाईंदासीं,
अस्थाई शांति आनंद न पाए सकदासीं। मन खे बनाइणो आहे, विरती बनाइणी आहे। वेद पुराण जेता पढ़िया, हिकु संत लिखियो आहे, वेद पुराण जेता पढ़िया से सब सूलां की ढेर, रजब रती रहत की जानो लाख सुमेर। साईं हिरदाराम साहब छा पढ़ियल आहे? 12 शरीर ॼण हिकिड़ो कुड़मी माण्हू आहे, ईअं ॾिसण में ईंदो ॿी तरह। जिन खे पोखनि जी ख़बर हूंदी, कुड़मी माण्हू ॾिसंदा हुआसीं, ईअं ई नज़र ईंदो शरीर। राम इहा रहती हुई न काई। असां छड़ो दर्शन थियो, तव्हां त संग में रहिया आहियो। रजब रती रहत की जानो लाख सुमेर। रजब साहब जा छप या न ॾाढी ॾुखे में ॾुखी वाणी आहे, भाग वारो कोई इन जो अर्थ करे सघंदो। ॿियो श्लोक आहे, रजब रती रहत की बात न बरनी जाए, इहा जग खिदमत करे आगे खुशी खुदाए। रहती रखे। गुरु गोबिंद सिंह महाराज जो रहत रहे सोई सुख मेरा, रहत रहे सोई सुख मेरा, ओ साहब मैं उसका चेहरा। रहती रहती बणिजे। मां वेनती रखी, जेकी हित हले थो असांजे स्मृति में अचे, प्रभु जी कृपा थिए। स्मृति भी प्रभु पाण आहे, उन में ईंदो त कंहिं न कंहिं वक़्तु असांखे संतनि जो वचन कमु ईंदो। छोड़ो स्मृति में रखो। तव्हां कयो इहो लफ़्ज़ न आहे। जेको वणे प्रभु को कृपा करो, तॾहिं हलण जी तौफ़ीक़ बख़्शींदो, असां हली सघंदासीं। राम श्री राम राम श्री राम राम। श्री राम। मुंहिंजा प्यारा, मां संतनि जी हिकु मार्मिक हृदय जे भाव जे अॻियां रखां थो। विरती संतनि वारी हृदय में ठाहियूं। संतनि चयो, भिटाई साहिब चयो, गुरु नानक साहिब चयो, जीअं चलावे तीअं चलावे नानक, जीअं बोलावे तीअं बोलावे नानक। राम श्री राम। शरीर कर्म कंदो, वाणी ॿोलींदी, कम ॿ थींदा। ॿई कर्म सिद्ध करण लाइ ॿई पैसा खपनि, वाणी बि खपे, कर्म बि खपे। राम भिटाई साहिब चयो, हलायो त हली वञा, जे बीहारियो तां बसि, वाग धणी तुंहिंजे वसि, ऐं का पाण वही। इहो लफ़्ज़ इन ख़्याल सां आहे, वॾो इन में फिलासफ़ी समायल आहे। इन अखर में कहिड़ी त जंहिंमहिल इहो दृष्टिकोण ईंदो, जंहिं प्रभु हलाए थो त प्रभु असांखे हलाए थो, त ॿियनि खे केरु थो हलाए? ॿियनि में केरु वेठो आहे? सभ में केरु वेठो आहे? साईं सभ में वेठो आहे। उहो परमात्मा, उन जी आत्मा ज़री, उहा आत्मा जी ज़री वरी ज़रे ज़रे में उहा ज़री समायल आहे। जेका बि जड़ चेतन हिते आहे, असांखे ॾिसण में अचे थो, उन में प्रभु जी सता समायल आहे, जो असांखे नज़र थो अचे। संतनि एॾो लिखियो, अगरि तोखे कोई मुर्दो बि नज़र थो अचे, उन में बि प्रभु जी सता समायल आहे, जो तोखे नज़र थो अचे, न त नज़र बि न अचे हा। कई जहाज़ टकरिया, हॾो बि न मिलियो। कई समुंडनि में जहाज़ पिया, हॾो बि न ॾिसण में आयो। राम प्रभु जी सता ई आहे। असांजो नज़रियो सॼो प्रभु जी सता ते वञे त इन में जॾहिं इहा दृष्टि आई, महिरबानी महिरबानी, थोरो अॻिते सुरींदो, संगत खे सुख मिलंदो, ऐं अॻियां उन्हनि खे अची करके वेहण में असभ्या लॻंदी। महिरबानी 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 महिरबानी। तव्हां वाह वाह वाह। कष्ट ॾियणो थो पए, पर संगत खे सुख मिले। धन आहिनि मुंहिंजे प्रभु रूप साथ संगत। अञा अची वञो, अॻो पोइ पोइ सुहिणो न पए, संगत पहुचे थी। हा अची वञो, अची बसि ईअं फोटो खणी छॾो बसि। श्री राम 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 श्री राम। इहो ई भॻवानु आहे बाबा। प्रभु शब्द आहे, प्रभु नाम आहे। आकाश गूंजी वञे, इहो प्रभु खे प्रकट करणो आहे। वाणी कंहिंजी आहे, शब्द कंहिंजा आहिनि। जेतिरो प्रेम सां चवंदासीं, हेतिरो प्रफुल्ल थींदो। बसि इहो ई मुख्य साधन आहे। भव चिंता शोक रिफ्यू थी वेंदा। श्री राम श्री राम। न त जीव इन भव ऐं चिंता में जीए थो पियो, शोक में। बसि
इहो ई भॻवान खे प्रकट करणो आहे जेको तव्हांजे अंदरि आहे उहो इन वाणी सां साईं कंवरराम साहिबु जेके बुज़ुर्ग वेठा हूंदा भागशाली आहिनि अहिड़े संत जो कुर्बदार जो परोपकारी जंहिं दर्शन कयो हूंदो राम श्री राम राम साईं खां पुछां पियो साईं राम साहिब खां साईं साईं कंवरराम तव्हां चई हा मां भॼन ॿुधा हिकिड़े भॼन में वेठो हुउमि मां उथी पियुमि उथियुमि त साईं चयो छो असांजो भॼन न वणियो छा त साईं पुछो न साईं गुरुदेव खे सनानु कराइणो आहे उहो टाइम थी वियो आहे मां तॾहिं हा हा पुटु हा जल्दी वञ जल्दी पहुचो श्री राम श्री राम हरी कुर्बदार कंवरराम श्री राम श्री राम कुर्बदारी कयो मुंहिंजो कोई कोन्हे मूंखे कोई पुछे कोन थो माइटु कोन्हे अरे तूं कुर्ब कर सभु क़रीब अची वेंदा न राम श्री राम मुंहिंजा प्यारा इन वीचार खे समेटिजो त जिन फ़क़ीरनि ईअं चयो त जीअं ॿोलाए थो जीअं हलाए थो त उन में पंहिंजो अहंकार न ईंदो त मां सुठो थो हलां या सुठो थो ॿोलियां त पोइ ॿिए में उहो दोष बि न कढंदो असांजो अहंकार ई ॿिए में दोष थो कढाए जिन इन फिलासफ़ी खे न सम्झो आहे जेका बाणी साहिबनि जो चए थी छोजो अजीब ईंदो आहे जो संत संसारी लोग संतनि खे परखण ईंदा आहिनि ॾिठो आहे संत खे अहिड़ी तूं कसोटी कहिड़ी पढ़ियो आहे भाई शाणा महापाप न कर भाई हे छा थो करें जेके काथे एम ए पढ़ियल आहिनि तूं पहिरियों दर्जो हिन लाइन जो पढ़ियो ई कोन्हे तूं आज़माइण कीअं ईंदे पर संतनि जी फिलासफ़ी ॾिसो ज्ञानी अज्ञानी मां बि गुण खणी ईंदो ज्ञानी अज्ञानी मों बि गुण और अज्ञानी गुणी जननि मां बि अवगुण खणी वेंदो राम श्री राम तव्हां गुरु ग्रंथ साहिब ॾिसो कुझु भक्तनि जा शब्द कुझु साहिबनि जा शब्द पंहिंजी अध्यात्म खे पंहिंजी वृत्ति खे पंहिंजी लयन खे जंहिं ते बीठा आहिनि उनखे अस्पष्ट करण जे लाइ मज़बूती करण जे लाइ अज्ञाननि जा मिसाल वरिता अथऊं नशाइनि जा मिसाल वरिता अथऊं जीअं अमली जो अमर सां प्यार आहे कामी जो कामनी सां लोभी जो लोभ सां माता जो ॿार सां तीअं हरि जे प्यारे जो हरि सां अरे पंहिंजे अध्यात्म खे मज़बूती ॾियण जे लाइ अज्ञान जा मिसाल खणणा इहे सम्झण जूं ॻाल्हियूं आहिनि हल्के रूप सां न वठूं असां राम श्री राम हिकु संत चयो ईश्वर ते वेसाह रखणु सवलो आहे पर संत ते वेसाह रखणु ॾुखियो आहे ॾाढो ॾुखियो आहे साईं कीअं चई बाबो ईश्वर ॾिसण में नथो अचे न इन जे करके उन प्रभु खे थोरो बहुतो सिधे अणसिधे तरीक़े सां थोरो बहुतो छो जो मुंहिंजा कर तव्हांखे सिंधी वधीक लॻंदा मां सिंध खां हाणे आयो आहियां उते सूफ़ियुनि सां वास्तो रहियो फ़क़ीरनि सां वास्तो रहियो सिंध सां वास्तो रहियो राम श्री राम प्रभु खे थोरो बहुतो सिधे अणसिधे तरीक़े सां हर हिकु जपे थो राम छो ॾिसण में नथो अचे ऐं संत जेको ॾिसण में अचे थो त उन क्रिया में आहे उनजी क्रिया में विषमता रहंदी रहंदी उते मन कॾहिं न कॾहिं डिगी वेंदो हे संतनि कीअं ॿोले विधो हे क्रिया कीअं करे विधऊं इन जे लाइ ॿ वॾियूं इन खे अस्पष्ट ॾियण जे लाइ ॿ शायदियूं वॾियूं श्री कृष्ण भॻवान खे सुञाण वारा ॿ रहिया जिन हिकु भेरो ॾिठो त बसि उहा ई उनजी आस्था ॼमी रही हिकु ऊधव ॿियो विंदर हिकु ज्ञानी ॿियो भगत श्री राम श्री राम गुरु नानक शाह खे बि हिकु ज्ञानी हिकु भगत केरु राय बुलाल ज्ञानी बसि इहा ज्ञानी मां इन ख़्याल सां चवंदो जेका उनजी आस्था ॼमी त शिकार तो मोटियो पए ॾिठे गुरु नानक सुम्हियो पिया पर नांग निकितो पिया पूरी ठीक सां चेक कयईं नांग जी छाया एतिरी मथे आहे जेका नानक जे पेरनि ताईं पहुचे पई कोई उस में थोड़ी सुम्हियो पर छाया बदिलजी वई उस अची वई नाग निकिरी करके उनखे छाया थो करे राम श्री राम
भविष्य पुराण में ॼाणा लाइ त भगवान जो रूप गुरु नानक थी ईंदो, शेष शेवा थो करे, तो ओ साईं छाया कहीं बीठो आहे, इहो हिन ॾिठो। राम श्री राम बस पक थी वई, एका शक्ति आहे। पिछाड़ी मरण ताईं जो मन न लुॾियो। और नानकी भाउ वही नंदी में हलियो वियो आहे। हिकु ॾींहुं गुज़रियो, ॿियो ॾींहुं गुज़रियो, नानकी जयराम चए थो लभे ई कोन थो, दौलत खान टोबा लॻाया आहिनि, नानक मिले ई नथो। टे ॾींहं नेठि चई नानकी नानक ॿुॾी वियो, मिले ई नथो। ओहो मुंहिंजा साईं, नानक ॿुॾनि खे ताण आयो आहे, नानक ॿुॾी न सघंदो आहे। बसि उन झूलेलाल साईं उनखे पहुचायो मथे पर करतार ॾे, अकाल पुरख ॾे। उतो हुकुम मिलियो, अरे तोखे मां दुकान हलाइण लाइ थोरी मोकिलियो आहे। हे 36 अखरो मंत्र थी, एको ओंकार ओंकार सतनाम सतनाम करता पुरख करता पुरख निर्भव निर्वैर निर्भव निर्वय अकाल मूरत अकाल मूरत अजूनी सैभं अजूनी सैभं गुर प्रसाद। गुर प्रसाद। जप जप माना चओ, जप लफ़्ज़ जाथे बचे मीन्स चओ। मन चवंदो वात में तॾहिं चवंदो न राम। श्री राम इहो आदेश कयो वियो त असां गायत्री मंत्र विश्वामित्र जो ठहियल आहे, हीअ अकाल पुरख जे मुख मां निकितल आहे। पाण बि यादि रखूं ऐं निर्भय करण वारो आहे। किथे बि तव्हांखे भउ थिए तव्हां हिन पौड़ी खे पढ़ो, भरोसो तव्हांजो तव्हांखे खटाए। आद में तव्हां भरोसो रखो। संतनि जी शेवा कयूं था, दरबार जी बुहारी पायूं था, पाइजे थी न। के त पाणी पाईंदा हूंदा भाग वारा, के बासण मलींदा हूंदा। बासण मल या पहिरीं भावना कयूं। असांखे फल उन भावना जो ई मिलणो आहे। नंढो वॾो फल असांजे भावना ते मुनसर आहे, न की कर्म ते। राम श्री राम मां बासण मलियां थी, मां पंहिंजे हृदय खे सफ़ा कयां थी, इहा भावना जोड़ियो। मां बुहारी पायां थो संतनि जी, मां हृदय खे साफ़ कयां, ऐं ईअं थींदो वेंदो। राम श्री राम राम श्री राम सचे साईं सतराम दास जी आरती, उनजो भाटियो भाई रूड़ाराम साहिब थियो आहे। उनजा पुट जगत राम फैज़ाबाद थिया आहिनि, आनंद राम सभई पुटनि जा ॻाईंदा हुआ। हिते कंहिं भागशालियुनि जो सत्संग ॿुधो हुजे, हिन सभु गुज़ारे चुका आहिनि। राम श्री राम पोइ छा ठाहियो अथई आरती में? तुका हिकिड़ियूं 5 पेल आहिनि। भाव आहे गुरनि जी आरती आहे। जेको सिक सां सीस निवाए, सहजे सुख आनंद थो पाए। त असां इहा भावना कयूं न, मां मथो टेकियां थो, मां सुख आनंद खे पाईंदो। तुंहिंजो भाव ई तोखे फल ॾींदो। तुंहिंजो सुगम थिए भव जाल तरण, चरणामृत जेको पीवे, दुख दर्द तुंहिंजो नाश थो थी वे। अमृत अचे पीअण खां अॻु में इहा भावना कर। बसि हेॾे जेको मुल्ह आहे उहो तुंहिंजी भावना जो आहे। राम श्री राम मां अमृत पींदुमि, मुंहिंजो दुख लहंदो। संतनि को पाणी पढ़ायो था, पहिरियां भावना निश्चय में आणियो। उनखे मुस्लमान चवंदा आहिनि नियत। कंहिं बि शुभ कर्म करण खां अॻु में मां नमाज़ पढ़ंदुमि, इहा नियत ॿधो पहिरियों, तॾहिं तव्हां कमु करे सघंदा। ऐं तुंहिंजी नियत जो फल तव्हांखे फल मिलंदो। मां अॼु रोज़ो रखंदुमि, इहा नियत कयो। ॿुधी अथव इहा ॻाल्हि? राम श्री राम माना इरादे जी मज़बूती हुजे। अस्थिर रहो डोलो मत कबहूं, गुर के बचन आधार। त पोइ जय जयकार सगल भूमंडल मुख उजल दरबार। त हिते चरणामृत जेको पीवे, दुख दर्द तुंहिंजो नाश थो थी वे, तुंहिंजो शुद्ध थिए तूं अंतश कान। तव्हां भावना कंदा वेंदो, कंदा वेंदो, थींदो वेंदो, थींदो वेंदो। राम श्री राम चरना धूड़ जेको मस्तक लाहे, टिनी कालनि जी सोजी सोई पावे। तंहिंजो मेटे छॾियो बाबा जनम मरण। ॿिली स्वामी रामकृष्ण परमहंस को कंहिं पुछो, चए साईं लोग अंधश्रद्धालु थींदा था वञनि। चए बेटा श्रद्धा होते ही अंधी है। श्रद्धा में जब तक तुम अंधे नहीं होगे तो सही पार नहीं पाओगे।
मुंहिंजो हृदय शुद्ध कर अॻियां भॻवान छो न कृष्ण खड़ो हुजे तुंहिंजो न शुद्ध थींदो दुर्योधन तो हुनजे अॻियां हुयो पांडवनि जा दुख कोन लथा कृष्ण त अॻियां हुयनि श्री राम श्री राम रोवे पांडव भय मजूर जिसके सामने रहता जूर तूं चवंदे साईं कीअं थींदो अरे कीअं थींदो त तूं धार्मिक मां छाजो बणियो आहे जो तुंहिंजो विश्वास और श्रद्धा कोन्हे हिन पासे जो बुनियादी श्रद्धा और विश्वास आहे श्रद्धावान लभ्यते ज्ञानम विश्वासन फलीभूतम सिंध में चवंदा ॿ अखर संतनि ॾे अचो सिद्ध को रखी अचो संतनि ॾे अचो संतनि ॾे अचो जेकी चयनि उन ते वेसाह कयो जेकी तव्हांखे वणे वचन बसि वेसाह तव्हांखे फल ॾींदो साईं तव्हांजी दया सां हे कमु थी वियो बाबा तुंहिंजे लाइ असां कहिड़ी कोडर कईसीं तोखे पंहिंजे वेसाह खटायो बाबा न राम हिकिड़ो प्यारो असांजो दत्या भरिसां आहे न हितां पूज माता सां बि अस्थल ठहियल तव्हां में कोई आयो हूंदो मेले ते उहो जंहिं प्यारे बीह करे ठारायो हाणे नागपुर आयो थो उते आस्थान ठहे थो वरी उनजी शेवा ॾिसी रहियो आहे पोइ सगरा ॿई एक्सीडेंट थी पिया रोड ते वञनि पिया झांसी मां ॾाढो अॼु ताईं उहो पति ठीकु न थी सघिया 5-7 साल थी विया राम श्री राम त 1.5 महीनो थियो छो जो मां मोबाइल त पंहिंजी जाइ रहियो इलेक्ट्रॉन फलान टीर मां फोन जो नंबर बि पंहिंजे आस्थान जो यादि कोन कयो हुन कंदुमि जेको ज़रूरी आहे चङो ॾियो बसि पाण ॼाणो राम महीनो ॾेढ थी वियो कंहिं महिल अहिड़ो मौक़ो मिलियो कंहिं ख़्याल सां उहो फोन थियो त मां माई खे चवां पियो 2 एक्सीडेंट थी विया 2 अस्पताल आहे चङो वक़्तु मां चयो मां शर्मसार आहे ईअं चयोमांसि जो मां तव्हांखे पुछी न सघियो आहे मूंखे तव्हांजी ख़बर बि पई आहे तव्हांजो हेॾो एक्सीडेंट थी वियो आहे मां चयो साईं अखर एतिरो माई का एॾी भरी वेठी साईं तव्हां गॾु हुयो तव्हां असांखे खयूं तव्हां असांखे हीअं कयो तव्हां असांखे हीअं कयो इहो कहिड़ो जवाबु आहे इहा मुंहिंजी श्रद्धा पई ॻाल्हाए न राम श्री राम हे चवंदी छा थी वञे पई जिन खे हृदय में नाम गॾु आहे उहो सदाईं प्रभु खे रखे सम्झंदा आहिनि केॾो बि त मुंहिंजा प्यारा असां प्रभु को कृपा करो हलण जी तौफ़ीक़ बख़्शे ईअं न भाइबो त यादि रखो जेको असांखे परमात्मा तरफ़ां विवेक मिलियल आहे कहिड़ो ॿिए खे सुञाणण जो हे सुठो आहे हे कसो आहे हे सुठो आहे कसो आहे इन कर्म जी जेसिताईं दृष्टि में रहंदासीं निंदा उस्तत पिया कंदासीं मन जो सुठे कसे खे ॾिसंदासीं सवाइ मन जे ख़राब थियण जे हथ कुझु कोन ईंदो राम सुठो थींदो असांखे भक्ति जी दृष्टि सां ज्ञान जी दृष्टि सां जेकॾहिं हे विवेक मिलियल आहे त असां हिन मां इहो खणो पहिरियों त संतनि मना कया संसार मां कुझु न खणो न सुठो न कसो जेको सुठो हली रहियो आहे कहिड़े ख़्याल सां सुठो हली रहियो आहे उहो पाण न सुठो हलंदो त ॿिया कीअं हलंदसि पाण न मिठो ॻाल्हाईंदो ॿिया कीअं ॻाल्हाईंदसि या का महिरबानी कान कयईं राम वेद में कथन आहे त अॻियां इहो पुछाणो थींदो तूं भेण पैदा घणा करे आहीं तूं पाण सुठो थी आहीं इहो तूं सारथी आहे तूं जहिड़े नमूने हलंदे साम्हूं मोटारा तोसां उहे हलंदा राम मनुष्य हिन ॻाल्हि खे सम्झे थो ॿिए जी नेकी करण सां सिंध में परिभाषा हुई साधू केरु कंहिंजी तेरी मेरी में न कंहिंजी गिला नेकी में न सखी बाबा सदाईं सतगुरु जे नूरानी स्वरूप में साईं बाबा तत्पर हूंदा 12-13 साल असांजे गैन जी शेवा कयूं बसि मौन में शांति में न कॾहिं गुरु जी जय मल्हायूं न कॾहिं गुरु जो नालो खयूं न गुरु जी हिकिड़ी का हिस्ट्री ॿुधायूं सचे साईं सतराम जा शिष्या राम कंहिंजी तेरी मेरी न कंहिंजी गिला नेकी न इनखे खुलासो कयूं सॼो ॾींहुं कंहिंजी नेकी करण सां तुंहिंजी थींदी छा जेसिताईं तूं ख़ुदि सुठो कमु न कंदे कंहिंजी गिला करण सां उहो सुधरी वेंदो छा तूं साम्हूं चवंदे दुश्मन ख़रीद करिणो पवंदो कंहिंमें कहिड़ो अवगुण आहे कंहिंमें कहिड़ो अवगुण आहे नाहे चवंदो पुट खे चयो थी पीउ खे चयो थी मूंखे चवणो आहे राम बेबा
प्यारा मुंहिंजा संतनि बि साम्हूं सच कोन चयो आहे। सच चवण सां मुराद घटिजी वेंदी ऐं उनजो स्नेह बि घटिजी वेंदो। इन जे लाइ पोयों हे पोथा लिखी विया। छा सम्झो था? गुरु ग्रंथ साहिब हिकु हिकु शब्द जो अर्थ खणिजे, अखियुनि में खून वहाए ॾेखारियो। छा छा संतनि तीर हया आहिनि, पर पोयों चई वियो आहे साम्हूं कीअं कंदो राम। बाक़ी छा आहे, संतनि खे वॾियूं युक्तियूं हथ आयूं आहिनि। कहिड़ियूं युक्तियूं? फिलासफी तव्हांजे अॻे रखंदो वञा मां। राम श्री राम। असां सभई जेके संसारी आहियूं मूर्खनि जी लिस्ट में आहियूं। मतां सम्झो भाई फलाणो मूर्ख आहे, फलाणो मूर्ख आहे। गुरु नानक साहिब जो शब्द, ना को मूर्ख ना को मूर्ख, तो छा थी पियासीं? सियाणा। ना को मूर्ख, कोई मूर्ख कोन्हे त पोइ छा थी पियासीं? सियाणा। सभिनी जो जवाबु नथो अचे। मां का अहिड़ी एक्स्ट्रा ॻाल्हि न ॻाल्हाईंदुमि जंहिंखे तव्हांखे ॿुधी ते ज़ोर ॾियणो पए या तव्हां तर्क पैदा करे सघो साहिबनि जे आधार सां। ना को मूर्ख त सभु सियाणा। वरी ते भुल अची वञे त पोइ मां सियाणो, मथां ठकाव चमाटो या केॾी वॾी फिलासफी आहे। ना को सियाणा। चओ नानक खे तूं ईअं छो थो ॻाल्हाए? श्री राम। श्री राम। थींदी जुरियत ई आहे। ज़ियाल हक़ जो हुकूमत उते इस्लामी थी, जज बि इस्लाम में, कोर्ट में बि इस्लामी। पर भिटाई साहिब चयो आहे, ॿियनि फ़क़ीरनि चयो आहे, मुला मरई माउ पितो भिजई पेट में। ज़ियाल हक़ इहो हुकुम करे आहे। उते सॼी सिंध में इहे कलाम हलनि था, स्टेजूं हलनि थियूं, लखां ख़ल्क ॿुधनि था। ख़बरदार बाबा, मुलनि जो राज आहे तव्हां इस्लाम में, इहा तव्हांखे वाई न ॻाइणी आहे, करे ॾेखारिया। जेका सचाई आहे उनखे कोई बंदिश नथो करे सघे, असां मञियो या न मञियो। राम। काशी में कबीर साहिब जन पंडितनि खे जेकी खयो आहे, ताक़त थिए उन्हनि खे कुझु बंदि करण जी। फ़क़ीरनि चई छॾियो आहे, घणो कुझु चई छॾियो आहे। श्री राम। त हिते ब्रह्मा उथी चे न, हिते लिखियो अथऊं संतनि, असांखे सुधारे न सघंदो। हे थियरियूं उन्हनि पुरुषनि लाइ आहिनि जेके उपदेश ॾींदड़ आहिनि। मतां भुली वञनि जेके असां चऊं हे माण्हू कंदा। मां कहिड़े लफ़्ज़ खे निर्मूल करे छॾियुमि जेको हर हलाऊं सर ईअं चवंदो आहे, हे अमल कजो वञी। अड़े तूं घणो कयो आहे, तूं छा थो करे? अरे सम्झो था? श्री राम। प्रभु कृपा करे, प्रभु कृपा करे, जेकी वणे प्रभु, प्रभु पंहिंजी सही राह थियल आहे। साईं कंवरराम साहिब जंहिं बि संत खे पंहिंजो एॾो सम्झंदा हुआ त हुनखे इहा आसीस घुरंदा, साईं दया कयो छल नाम में मन लॻे, बुराइनि खां मन पासे रहे। हिकु त्याग जो पासो, ॿियो बचाव पासो। श्री राम। श्री राम। संसारी अगरि ठहकंदो उनखे वस करण में, जेकी उहो ॻाल्हाए थो उनजे ॻाल्हाइण में उनजो शब्द पकड़े करे उनजे मुंहं में हणंदे त उनखे लॻी वेंदो हे मां वॾी थ्योरी सेखारींदो। गुरु नानक साहिब जन कीजे नेक नामी जो देवे खुदाए, जो दीसे ज़िमी पर सो होसी फनाए। जेकी चयूं, जेकी कयूं, उहो पूरी चमाट सां कयूं। भाई तूं खतरी थी करके लालो वटि रहियो आहे, तूं माॾे न आहे, तुंहिंजो कीअं खावां, तुंहिंजो हराम जो आहे। जंहिंमहिल लाले खे वरितियूं हलिया, चई ढोढो थोरो ॿधियूं हलो। उते ढोढो हीअं हथ में खणी करके हीअं करे ॾेखारियो, हे तुंहिंजे खाधे जो आहे, हे हिन लाले जे खाधे जो आहे। मां कंहिं वटि रहां, खीर पीआं या तुंहिंजो रतु पीआं। मुख़्तलिफ़ चोलो पियल आहे, ढेर ते वेठा आहिनि, ठिकरियूं गॾु कनि था। वज़ीर तो लंघियो आहे, मुख़्तलिफ़ फ़क़ीर ॾिठे पोशाक में अलॻि में। बादशाह खे वञी चई राम। श्री राम। असांजो मुख़्तलिफ़ फ़क़ीर वेठो आहे, पाण अची वियो। श्री राम। श्री राम। अची वियो। फ़क़ीर छा थो करे? फ़क़ीर छा थो करे? अकबर चयो बीरबल खे राम। श्री राम। संसार में अंधा घणा या सॼा घणा? चए अंधा घणा। अरे अंधा कीअं घणा भेणा? अंधा त कोई कोई मिलंदो। चई ॾिसंदे या छोड़ो मां त चवां तो अंधा घणा। वो रस्सी खणी करके उनखे कुटण वेठो, जेको जे लंघे
बीरबल छा थो करें? अरे छा थो मां कयां, तूं ॾिसें थो पियो? चई लिखंदो वञ हिनखे, अंधनि जी लिस्ट में लिखंदो। कोई आयो, रसी छो थो कुटें, इहो सॼो आहे। छा थो करें, सम्झ में अची वियो? श्री राम, श्री राम उहा शइ थी वई। छा थो करें, छा थो कयां, मां तॾहिं मिसाल अची वियो। ठिकरियूं गॾु कयां थो, छाजे लाइ? परलोक जे लाइ। परलोक, इहे ठिकरियूं कीअं हलंदियूं आहिनि? हा हलंदियूं न, मां तॾहिं गॾु कयां थो। ठिकरियूं कीअं हलंदियूं? राम श्री राम मां सां हलंदियूं। अरे ठिकरियूं न गॾु हलंदियूं त भेण 40 गंज गॾु जे गॾु कयासीं, क़बरनि मां बि रुपया कढायासीं, इहे तोसां साण हलंदा, थका थी। उन जे अखर में उन जे मुंहं में हणो। 40 गंज ई लुटाए छॾे। साईं सतराम दास साहिब जन हर सत्संग में इहो नसीहतनामो पढ़ंदा हुआ। ऐं राजा निर्मोही जी कथा। इन लाइ असां गृहस्थी थी करके निर्मोहता प्राप्त न कंदासीं ते साईं पाप थींदा ई थींदा। मोह जे करे जीअं लोभ थो करे। मोह जो लफ़्ज़ हिकिड़ो आहे, हिन सां मोह, हिन सां मोह, मोह जो रूप हिकिड़ो ई आहे, पर लोभ जा कई रूप आहिनि। लोभनि जे अंतर्गत संसार में छा नथो थिए, लोभ जे अंतर्गत छा न थी रहियो आहे, छा न करण वारा करे रहिया आहिनि। जाॻियल पुरुष तव्हां थोरो कंहिंजे करे, राम कंहिंजे करे संत गृहस्थी आहे त काम सां वास्तो रहंदो न। क्रोध जो लफ़्ज़ जेको आहे उहो स्वार्थ सां आहे, क्रोध। बाक़ी संतनि जी ताड़ना रहंदी आहे। छा? जंहिंखे सिंधी में चइजे दॿ। बेवकूफ़नि तुलसीदास जे लफ़्ज़ बि खणी वरितो, स्त्री ताड़न के अधिकारी। अड़े लव जो युग अची वियो आहे, जो कलयुग में लव लव लव, बसि उनजो लक्ष्य ई अंग्रेज़नि जो इहो आहे, इहो कलयुग फाथो आहे अची त जो मनमानी थींदी थी वञे न। स्त्रियूं हुजनि, ॿार हुजनि, छा मने रहिया आहिनि, छा हालत आहे। ॿुधी आहे अमेरिका जी ख़बर? थोरो ॿार खे चई भाई तूं चढी छो गिली कई आहे, केस थी वियो 14 साल केस, माउ पीउ जेल में बंधन, छोकिरो ईअं पियो आहे। ॿुधी आहे ख़बर? हे हाल आहे, हे लव आहे। अड़े जेके प्यार कंदा ताड़ना उहे कंदा न। ताड़ना माना दॿ। दॿ कंहिंखे? स्त्री, पुत्र, शिष्य, नौकर, 4 5 न। असांजो इन जे मथां अधिकार आहे। छो जे जेका बि ग़लती कंदा उन में असांजे शान जो विनाश थींदो। उहो पंहिंजो नाश कंदा, असांजे शान जो विनाश कंदा। स्त्री ग़लति पेर खणंदी, उनजो नाश त पंहिंजो थींदो, असांजो शान वेंदो न। पुटु ग़लति कंदो, नौकर ग़लति कंदो, शिष्य ग़लति कंदो, असांजे ज़ेरे नज़र आहिनि। बेवकूफ़नि ताड़ना जे लफ़्ज़ खे भारत में वॾो ख़राबु करे छॾियो। चई तुझ सां ग़लति लिखी वियो। अड़े उहो ताड़ना लिखी वियो आहे। ताड़ना माना दॿ। क्रोध ॿियो लफ़्ज़ आहे। क्रोध पंहिंजे स्वार्थ लाइ थींदो आहे, हुन में संत जो स्वार्थ कहिड़ो आहे? राम श्री राम तंहिंजे लाइ मुंहिंजा प्यारा, विषय मटिजे थी पर मसालो घणो मिले थो न। संत जे हर लफ़्ज़ में, फिल्म जो 3 कलाक हलंदो तत्व थोरो निकिरंदो, संत जे हिकु लफ़्ज़ में नक्शो पियल आहे। प्रोफेसर आंगे ॻाल्हाइण ईंदो आहे हिकु विषय ते 40 मिंट, हिकु ॿुधाईंदा वञो त हिकु मां ईअं ॾींहं लही वेंदा। पर जिन सां ॾींदा तव्हांजो शल सां खणी वठूं, सभु ॿुध जी गुरमुख पुरुष वेठा हो। इन फिलासफ़ी खे खणो असां। कहिड़ी भक्ति जी दृष्टि, कहिड़ी भक्ति दृष्टि। प्रभु कंहिंखे कीअं हलाए थो, प्रभु कंहिंखे कीअं हलाए थो, इहा भक्ति जी दृष्टि आहे। प्रभु कंहिंखे कीअं हलाए थो, उन बाज़ीगर जी बाज़ी आहे। हिते न नाटक में सभु खपनि। हा, कंहिंखे कीअं हलाए थो, बसि त असां दोष को रहत थी वेंदासीं। श्री राम। श्री राम मथी आख़िरी स्टेज ज्ञान जी, पर उहा हृदय में महसूस करणी आहे, वातों चवणी न आहे। कहिड़ी? राजा बि पाण, रंक बि पाण, भिखारी बि पाण, दातार बि पाण, सभु कुझु पाण, सभु कुझु पाण। हे ज्ञान जी दृष्टि आहे। आंगुर कंहिंजे मथां खणणी आहे?
जंहिंखे जीअं लॻे सुठो कसो सबको पाण ॼाणे राम। ऐं संत खे इहा भावना करणी आहे, कहिड़ी? संत जो दृष्टिकोण, ज्ञानी लव संत सां जीअं तूं रहे छा छा अंदरि प्रभु वेठो आहे, जीअं तूं रहे तुंहिंजी मर्ज़ी आहे, मुंहिंजी छाजो शरीर आहे, मां तोखे किथे चवां तूं वेह, मां किथे चवां तूं जनम ॾे राम। असांजे चाही ते सभु कुझु मिलियो आहे। जीअं तूं रहे, जीअं तूं रहाए या भक्ति आहे, जीअं तूं रहे, दुख में रहे, सुख में रहे, पलंग ते रहे, कुर्सी ते रहे, अस्पताल रहे, एक्सीडेंट में रहे, जीअं जीअं रहे, मां न्यारो थी वञा। श्री राम। प्रभु कृपा करे असां इन खां थोरो मथे उथूं, वांदकाई में गिला निकिन करण खां थोरो बाज़ अचूं। असांखे संतनि जो दृष्टिकोण कहिड़ो आहे? अज्ञानी, विकारी, नशाई असांजो वॾो गुरु आहे। हे गुरु संत जंहिंखे असां कंहिंखे चवंदा आहियूं, असां उपदेश ॾियो, हुन चयो, संत चयो शराब न पीउ, पर हिकिड़ो शराब पी करके पाण खे केरे रहियो आहे राम, किरियो पियो आहे। उहो क्या सिखाइण जो योग्य आहे, अहसास जो पात्र आहे। उहो तुंहिंजे मन खे प्रैक्टिकल ज्ञान ॾिए थो। महात्मा गांधी लिखियो हरिश्चंद्र मोहन खे फिल्म ॾिसण में ज्ञान मिलियो। कथा त अॻ में हुई न, की न फिल्म खां पोइ हरिचंद जी कथा आई। अड़े त ड्रामे ई असर छो कयो? त असां मोटी ॿुधी वारा आहियूं, जंहिंजे करके ड्रामेटिक जो वॾो असर पए थो। त प्रैक्टिकल भई तूं बि ईअं पींदे विषय जो तिरस्कार, विषय जो न, त तुंहिंजो बि इहो हाल थींदो, त वॾो सबक मिलंदो न। सुख मान धन सभु को चाहे थो। छा नशाई जेको बि नशाई आहे उहो मान नथो चाहे, धन नथो चाहे, सुख नथो चाहे, पोइ बि विनाश करे रहियो आहे न टिनी जो। आख़िर छो करे रहियो आहे? उन में प्रभु वेठो आहे न राम। सुखदाता प्रभु आहे, जंहिंखे प्रभु सुख ॾे न। तव्हांखे हवा में लॻनि था ठपा, त आज़मा करे सो, बेकण जी बि ज़रूरत कान्हे। सत्संग सत्संग आहे। संत अहिड़ी शइ न धरती ते, हे कमाइण लाइ ॻाल्हाइजे थो, हे मान पाइण लाइ ॻाल्हाइजे थो। मूंखे मान, मुरीद, माया इहे टई दुश्मन लॻंदा आहिनि। मुंहिंजे साम्हूं मान आयो, इहे पाण खे मान ॾियणु अचनि था। सची आहे कूड़ आहे? तूं छा मान ॾेई सघंदे असांखे कंदियूं? हे अरे तूं पाण मान वारो थी वियो। हे मान पाइण लाइ अचनि था, दिलि में न कजो। सचा अखर संत माया मान ऐं हे मुरीद छा कंदा? हे मुरीद रोग करणो आहे। बेटा हिसाब चयो जेतिरा मुरीद कंदे रोग वरिते, सॼो गिची में पिया पवंदे। मां साईं तुंहिंजो आहे, नाम वरितो आहे मुंहिंजो, हे बि कमु कर, हे बि कमु कर, सत्यानाश। सुनाई थिए वई संत हिकिड़ो अखर चवंदा, साईं खे यादि कयो, रज़ा में राज़ी रहो। साईं खे यादि कयो, रज़ा में राज़ी रहो। बसि हाणे हिते बि प्रशन उथंदो। नंढे हूंदे कोठे मुंहिंजी बिरती तर्क वारी रही आहे। हिते प्रशन उथंदो, भॻवान जे नाले जे मथां कोई तर्क कोन्हे। जे नाले जे मथां तर्क थो करे, तुंहिंजी सत्यानाश आहे, तूं ख़तमु थियल आहे। भॻवान जा नाला सभु सुठा। वासवाणी साहिब चवंदा, जेके जेके तव्हां प्रेम सां जपींदे, तोखे प्रेम न आहे त पहिरियों नाम न जपण लाइ संतनि जी इजाज़त आहे, पहिरियों प्रेम पैदा कयो। नाम वारनि वटि साईं ईंदो, नाम वारनि खे साईं मिलंदो न, सिक वारनि खे साईं मिलंदो, प्रेम वारनि खे परमात्मा मिलंदो, इश्क वारनि खे अलाह मिलंदो। ईअं चवण हो, प्रेम पैदा कयो, सिक पैदा कयो, उन सिक तव्हांजे नाम खे फलीभूत कंदी। त तंहिंजे लाइ नाम भाई नाम जपियो, हिते तर्क पैदा खणनि। छो दुनिया हे नाम खां असां सृष्टि नथी हले, माण्हू नथा हलनि जो असां जपियूं। चङो सदाईं तूं न जप पुट, नाम जपींदे साईं जे प्रतिकूल स्थिति जे भोगण जी तोखे शक्ति पैदा थींदी। अणवणंदड़ स्थिति जेका आहे, सूली ते चढ़ियो ईसा, मोहम्मद साहिब जा 45,000 दुश्मन आहे। मोहम्मद साहिब जा हिकु न अधु। अड़े गुरु तेग बहादुर साहिब जा 22 सौट मारण लाइ तयारु आहे, दुश्मन हुया। गुरु अर्जन साहिब जा हे हालत। अड़े स्थितियूं कंहिंसां न, या नाम जी शक्ति न जो सी न उचारियो। सम्झो था? सत्संग में कुझु पाए वञो, जीवन बणाए वञो,
समझासे सुख जेॾो बि अण पूरो थो लॻे ज़री दुख जे अचे त चिल्लाए थो चिल्लाए छो थो गीता में चए थो प्रेरक मां आहियां ॿिन्ही जो अंदरि खोटो बि कमु कराइण वारो मां आहियां सुठो बि मां आहियां पर जेकॾहिं तूं इन ॻाल्हि खे पकड़ींदे त परमात्मा ई मूंखे खोटो कराए थो त जंहिं महिल जो दुख थो भोॻे त रोए छो थो चिल्लाए छो थो तूं छो जो परमात्मा रसोमय परमात्मा उन रस जी ज़री ज़रे ज़रे में विझी छॾी आहे जेके खोटे में लॻल उनखे बि कोई मज़ो अचे थो तॾहिं जेके सुठे में लॻल उनखे कोई मज़ो अचे थो पर ॾिसणो इहो आहे तोखे ॿुधी ई आहे बसि विधि विशेष मिलियल आहे मनुष्य खे उन खोटे जो परिणाम छा थींदो सुठे जो परिणाम छा थींदो मज़ो ॿिन्ही में राम मुंहिंजा प्यारा त हिते प्रेरक ॿिन्ही जो परमात्मा आहे ॿिन्ही में प्रभु वेठो आहे कंहिंखे मार खाई सेखारे थो कंहिंखे प्यार मां छो जो ए जो सचे की कोठड़ी सचे का विचवास हिकु ना हुकुम समायले हिकु ना हुक्मे करे विनाश हिकु ना भाणे कढले हिकु ना माया विच निवास ए बि आख न जाप इहो बि चई न सघिबो त पूरनि कंहिंखे कंदो कंहिंखे सुठी राह ते हलाए बसि ईअं जो धिको ॾिए साईं माया में पियो हूंदो गंदो थी मरंदो हिकिड़ा अहिड़ा आहिनि जेके माया में पियल जीअं चमार जे लॻी वञे सलाह काथे थी आहे मां संतनि जे आस्थाननि जा कहिड़ा कहिड़ा ॿुधायां अहिड़ा अहिड़ा माण्हू जेके गदनि जा मालिक बणिजी बिगड़ियल मां असां मुंहिंजे आश्रम ते ॿ छोकिरा रहनि था पने में हिकिड़ो छोकिरो कंहिं कम जो न हो अॼु उनजी शेवा जी टीम ठाही बीठो आहे अजीत नालो अथसि सभिनी को शेवा वठण जो उनजो ढंग जेके बि ईंदा पिया उनखे वहिंवार कराइणो नौकिरी लॻाइणी शादी कराइण जो ख़्यालु करिणो उनखे घर बणाए ॾियण जो ख़्यालु करिणो ऐं शेवा बि वठणी सॼी टीम हिकु हिकु बजे ताईं सुबुह जो उथनि छड़ी हिकिड़ी चांहि उहा पीअनि शाम ताईं न रोटी न नेरनि भाई चवण ऐं ॾिसण में अंतरो आहे ऐं सॼी हिकिड़ो मुंहिंजी शेवा में खड़ो आहे चई असां अजीत रोटी खाईंदो पोइ मां खाईंदो अरे तुंहिंजो वास्तो हेॾे आहे अजीत जंहिंमहिल खाए 1-1:30 बजे अजीत सां गॾु सॼी टीम अजीत उन आंगे सॼी कुझु खाइणो ई न आहे शेवा करणी छा आहे हिकु ॿियो हिकिड़ो जवान असां रहियो आहे जंहिंमें सभई विकार आहे ऐं सॼो कंट्रोल आश्रम जी शेवा जो उनखे छा सम्झो था कंहिंखे प्रभु खणी ईंदो कोई दावो न करे मां सुठो आहियां मुंहिंजो लक्ष्य इहो आहे मूंखे शेवा प्यारी शेवा सां कार्य सिद्ध थींदो न को पंहिंजो आहे न परायो आहे सुठो आहे कसो आहे तूं पंहिंजे लाइ जेकी आहे मूंखे भावना ईंदी आहे संत जे अॻियां कोई अहंकारी न अचे छल अहंकार करण वारो ऐं छल कपट न अचे गुरु ग्रंथ साहिब हर जी अहंकार न भावे वेद कूक सुणावे काम क्रोध लोभ मोह इहे चारई हथियार आहिनि संसार जे प्रकृति हलाइण जे लाइ इन में हिकु बि बंदि थियो त संसार ठप थी वेंदो इनखे नियंत्रण में हलाइणो आहे इहे दुश्मन न आहिनि अहंकार रेस्ट आहे शइ तूं नथो करे तोखे करायो थो वञे राम श्री राम ऐं हर जी छल कपट छिद्र मोह कबो न भाव निर्मल मन मोह सो मोह पाऊं छल कपट सां संतनि न अचो उहो माण्हू मूंखे न वणंदड़ आहे न अहंकारी हुजे तूं पंहिंजो जेकी बि आहे परमात्मा मुंहिंजा कार्य करे रहियो आहे छा ॿुधो हेॾे 300 कमरा ठहिया पिया आहिनि 5000 माण्हुनि जो सुम्हण जी जॻह आहे असां उगाड़ियूं कयूं था 3 करोड़ रुपया हिन साल में आहिनि कीअं अचनि था मुंहिंजे खे भेटा रखणु मना आहे न पेरे पवण जी मना आहे न को गुरुनि वटि पेटी आहे न को संतनि वटि पेटी आहे न को समाधि ते पेटी आहे पार पेटी रखियल आहे शेवा में विझी वञे हिते अहंकार न करे त मां लख थो हुजां या रुपयो थो हुजां इहे सभ जो समान आहे छा सम्झो था जेको मुंहिंजे जीवन में गुज़रे थो मां उहो ॻाल्हायां थो तव्हां सां शेयर कयां थो तव्हांखे जेकी वणे हे कंहिं भागवत रामायण जी कथा कान्हे ईअं बि न त न खणी वेंदा आहे सभु जो सभु खणी वेंदा सभु अचनि खणी वेंदा भला लॻंदनि श्री राम सम्झी वियो न चिंता ख़तमु संजोग जी और शोक ख़तमु कोई भाती ख़तमु थी वियो उनजो टाइम हुयो हा भाई हिन ई उमिरि में सभु को मर्दो आहे जो तूं शोक कर अड़े जॾहिं तुंहिंजो वञिणो हूंदो वेंदो त छोकिरनि जी ज़रूरत कहिड़ी आहे भाई छा सम्झियासीं राम ये सभु नुस्ख़ा जेकी थिए प्रभु कृपा जेकी न थिए प्रभु इच्छा रखूं सत्संग तव्हांखे विलम थींदी वञे असांखे राम राम जपणा पढ़ा लपणा बि असांखे कहिड़ो कमु पियो आहे राम श्री राम दला हिकिड़े शब्द सां खणी पोड़ी कयूं असांखे घणो टाइम थी वियो
प्रेम करियो जेके बि जंहिं संतनि जा आहियो हिक ॿिए सां भॻवान जो नालो चई करे संबोधन कयो भाकुर पायो दूरियूं दूर कयो ॿियाई न कयो द्वेत न रखो बसि राम हिक ॿिए जे कमु अचो सां हिक ॿिए जे कमु अचो हिक ॿिए जे ढक पड़दा अचूं हिन लाइन ते प्रेम रखूं त बसि ढक पड़दा बणिजूं प्रेम करियो प्रेम करियो प्रेम करियो प्रेम कयो प्रेम करियो हर वार सब सां प्रेम करियो कंहिंखे नाहे दरकार सब सां प्रेम करियो कंहिंखे नाहे दरकार सब सां प्रेम कयो ओ प्रेम बिना कोई कंहिंजो नाहे प्रेम बिना कोई कंहिंजो नाहे सिक सां सभु को पंहिंजो आहे सिक सां सभु को पंहिंजो आहे प्रेम के हृदय धार सब सां प्रेम करियो प्रेम खे हृदय धार सब सां प्रेम कयो सब खां सुठेड़ो प्रेम जो नातो सब खां सुठेड़ो प्रेम जो नातो प्रेम ने प्रेम सां प्रभु पातो प्रेम सां प्रभु पातो प्रेम अथव हरिद्वार सब सां प्रेम करियो प्रेम अथव हरिद्वार सब सां प्रेम कयो बसंत दुनवी प्रेम हटाए बसंत दुनवी प्रेम हटाए ओ परमेश्वर सां प्रेम लगाए ओ परमेश्वर सां प्रेम लगाए ये तो दुनवी माना दुनिया जे माण्हुनि सां ईअं न मथां उल्टो खणी वठो मां थोरो लफ़्ज़ जो अर्थ करणो थो पए न आत्मा जी दृष्टि सां हिन में प्रभु वेठो आहे कामना जी दृष्टि सां प्रेम न निष्काम भाव हे जीवन जेको गुज़रियो आहे निष्काम और त्याग निष्काम भाव सां हिन में कमु कढणो आहे मां प्रेम कयांसि ईअं न और जेकी अचे त्याग करणो बसि तव्हांजो जय जयकार आहे संसार श्री राम हा दुनिवी प्रेम न दुनिवी माना स्वार्थ सां हीअं हीअं प्रभु आहे सभिनी में मुंहिंजो प्रभु आहे सभिनी में मुंहिंजो प्रभु आहे बसंत दुनिवी प्रेम हटाए बसंत दुनिवी प्रेम हटाए ओ परमेश्वर सां प्रेम लगाए परमेश्वर सां प्रेम लगाए वो प्रेम सां बेड़ो पार सब सां प्रेम करियो प्रेम सां बेड़ो पार सब सां प्रेम कयो प्रेम करियो प्रेम करियो प्रेम कयो प्रेम कयो भाई प्रेम करियो हर वार सब सां प्रेम करियो प्रेम कयो हर बार सब सां प्रेम कयो राम कृष्ण भगवान की हर हर महादेव की जय गुरु नानक देव की जय ये टई जेके इष्ट आहिनि ये असांजे भारत जा बुनियाद आहिनि असांजे शरीर खे मर्यादा में हलायो इहो राम खां आसीस वठो सभिनी जे लाइ हृदय में प्रेम हुजे इहा कृष्ण खां आसीस वठो ॿई शयूं टियों भॻवानु शंकर ध्यानु कयो ध्यान सां हर कार्य सिद्ध थींदो ज्ञान रत गॾ वांगुरु बोझो ढोइणो आहे जेकॾहिं जो ध्यानु न जुड़ियो त ध्यान सां ज्ञान जी परपक्ता ईंदी उहो भॻवानु शंकर खां श्री राम बाक़ी गुरुदेव हा सत साईं हृदयराम साहिब की जय गुरु साईं सतराम दास साहिब की अमर शही साईं कंवरराम साहिब की सखी बाबा आसदाराम साहिब की जय आयो लाल कयो झूले सजायल संगत की शय बाबा अरदास राम चंदो सजायल संगत की शय हा प्रेम सां आशीष कजो आशीष कजो